हुकूमत पीपल्स पार्टी में भारतीय अगराई के मुंह ॾियण लाइ गॾियल कोशिशूं करण ते इतफ़ाक़ कयो वियो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सां पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जे अॻवानी में पीपी जे वफ़द जी मुलाक़ात थी। नवाले सां ॿुधायूं पिया त मुलाक़ात दौरान बिजलीअ जी विरछ कंदड़ कंपनियूं 2 महीननि अंदरि सूबनि हवाले करण जो फ़ैसिलो कयो वियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो चवणु आहे त भारत तरफ़ां सिंतास मुआहदे जी मोतली कंहिं बि सूरत में क़बूल नाहे। पाणी पाकिस्तान जी रेड लाइन बराबरि आहे। ॿुधायूं पिया त उन चयो त समूरी दुनिया में भारत जी अगराई खे आगाह कयो पियो वञे। संदसि चवण त पाकिस्तानी बहादुर फ़ौज दुश्मन ख़िलाफ़ हर दम तैयार आहे। ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन सां शेयर कयूं पिया। हुकूमत पीपल्स पार्टी में भारतीय अगराई खे मुंहुं ॾियण लाइ गॾियल कोशिशूं करण ते इतफ़ाक़ कयो वियो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सां पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी अॻवानी में पीपी जे वफ़द जी मुलाक़ात थी। मुलाक़ात दौरान बिजलीअ जी विरछ कंदड़ कंपनियूं 2 महीननि अंदरि सूबनि हवाले करण जो फ़ैसिलो कयो वियो। नवाले सां मांखे इहो बि आगाह कयूं त वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो चवणु आहे त भारत तरफ़ां सिंतास मुआहदे जी मोतली कंहिं बि सूरत में क़बूल नाहे। पाणी पाकिस्तान जी रेड लाइन आहे। हुन चयो त समूरी दुनिया में भारत जी अगराई खे आगाह कयो पियो वञे। संदसि चवण त पाकिस्तानी बहादुर फ़ौज दुश्मन ख़िलाफ़ हर दम तैयार आहे। ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन सां शेयर कयूं। हुकूमत पीपल्स पार्टी में भारतीय अगराई खे मुंहुं ॾियण लाइ गॾियल कोशिशूं करण ते इतफ़ाक़ कयो वियो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सां पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी अॻवानी में पीपी जे वफ़द जी मुलाक़ात थी। मुलाक़ात दौरान बिजलीअ जी विरछ कंदड़ कंपनियूं 2 महीननि अंदरि सूबनि हवाले करण जो फ़ैसिलो कयो वियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो चवणु आहे त भारत तरफ़ां सिंतास मुआहदे जी मोतली कंहिं बि सूरत में क़बूल नाहे। पाणी पाकिस्तान जी रेड लाइन बराबरि आहे। हुन चयो त समूरी दुनिया में भारत जी अगराई खे आगाह कयो पियो वञे। संदसि चवण त पाकिस्तानी बहादुर फ़ौज दुश्मन ख़िलाफ़ हरदम तैयार आहे।